अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रिस बालाजी खान मिठल खान के अगवा करे ऐं राबेल सां शादी कंदो? छा मल्हार हाणे रिस बालाजी खान मथां हमलो कंदो? छा रिस बालाजी खान शेरदिल खे माराए छॾींदो? छा शेरदिल हाणे मिठल खे मल्हार जी शादी कराईंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करें, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रिस बालाजी खान जी जेको आहे पूरी इहा कोशिश हूंदी त हू कहिड़े हालात में मिठल खान खे अगवा करे ऐं राबेल सां शादी करे। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे मिठल खे कॾहिं बि अगवा न करे सघंदो, छो जो मिठल जे मथां शेरदिल जो ज़ोर आहे। रिस बालाजी खान खे बि इहा ख़बर आहे त अगरि जेकॾहिं मूं मिठल खे अगवा कयो त पोइ शेरदिल मुंहिंजो हमेशह लाइ दुश्मन थी पवंदो ऐं मुंहिंजो जीअण मरण हराम करे छॾींदो। जे करे हाली फ़िलहाल जेको आहे उनजी दिलि चवंदी, बहरहाल उन्हनि खे अगवा करे न सघंदो, शादी करण जो ख़्वाबु पियो ॾिसंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा मल्हार जी जेको आहे पूरी इहा कोशिश हूंदी ऐं हू शेरदिल सां बि सलाह कंदो ऐं शेरदिल खे चवंदो त सिर्फ़ु रुॻो तूं मुंहिंजो साथ ॾे, जीअं मां इन रिस बालाजी खान खे टांडा ॾेई सघां ऐं उनखे पंहिंजे अंजाम ते पहुचाए सघां। बि ॾिसां त हू राबेल सां कीअं थो शादी करे, राबेल खे पंहिंजी कुंवार कीअं थो बणाए, मिठल खान खे कीअं थो अगवा करे। मां उनखां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। शेरदिल चवंदो त अॼु बि उन ॾे बाहियूं आहिनि, रुॻो तूं हुकुम कर, मुंहिंजो हर हाल में साथ तोसां आहे मल्हार, जीअं चवंदे मां उहो ई कंदुसि। हाल जेको आहे बालाजी खान खे मुल्क में न आहे ॾिसणो, मतिलबु त हिन ॻोठ में न आहे ॾिसणो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त रिस बालाजी खान जी जेको आहे पूरी इहा कोशिश हू मिंठार खे बि चई छॾींदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मल्हार खे अगवा करे खणी अच। अगरि जेकॾहिं तूं मल्हार खे अगवा न कयो त पोइ मल्हार पंहिंजी शादी जी तारीख़ पकी करे छॾींदो, पोइ हू घरां बि ॿाहिरि न निकिरंदो, मतिलबु त पोइ असांखे मौक़ो बि न मिलंदो असां मल्हार खे अगवा करे सघूं। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेरदिल जेको आहे मिठल खे मञाए वठंदो ऐं मिठल खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मल्हार सां पंहिंजो हथ मिला, इहो ई आहे मल्हार तुंहिंजो सजण। अगरि जेकॾहिं तूं मल्हार खे छॾे ॾिनो त पोइ तुंहिंजो सजण कोई न हूंदो। जेकॾहिं तूं इन ॻाल्हि ते राज़ी थी ऐं पंहिंजी धीउ राबेल जो संग मल्हार खे ॾे, मतिलबु त हाणे तमामु जल्द जेको आहे मल्हार जी शादी थी वेंदी, मिठल बि इन ॻाल्हि ते राज़ी थी पवंदो। दोस्तों हाणे तमामु जल्द पापनगर जेको ड्रामो आहे पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे। दोस्तों तव्हां हीअ स्क्रीन ते वीडियो ॾिसी रहिया आहियो, फोटू सभु पापनगर जा आख़िरी क़िस्त जा इहे फोटू आहिनि, मतिलबु हीअ तमामु जल्द पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे। दोस्तों उम्मीद आहे कहाणी अॼु हूंदी, वाक़ई पसंदि असांखे ॾींदा। हाणे चाहे त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।